एक अंदाजे मुताबिक 2 लाख आबादी रखंदड़ तालको फैज़गंज सिंध के वरे वज़ीर सैयद कायम अली शाह सदर पाकिस्तान मोहतरम आसिफ अली ज़रदारी साहब के अबाणे शहर शहीद बेनज़ीर आबाद जो पाड़ेसरी तालको है। जॾहिं त सिंध जो रोड्स जो वज़ीर मंजूर अली वसाण पिण ज़िले खैरपुर मीरस जो है। पर तंहिं बावजूद भी नवाब शाह खां खैरपुर ताईं ठहंदड़ रोड मेहरान नेशनल हाईवे जो कम गुज़रियल तक़रीबन 1 ॾहाके खां रोलणे जो शिकार है। मेहरान नेशनल हाईवे जो कम वर्ल्ड एशियन बैंक के ताउन से 2002 में शुरू किया वियो। हिन मनसूबे के 3 सालन में तैयार थियणो हुयो, पर असांजी हुकूमत की बेध्यानी और ज़ाती मुफ़ादन के करे फैज़गंज जी अवाम के सुख के लाइ ठहंदड़ ही रोड हींअर का वरी अज़ाब का घट ना है। नए रोड ठाहण लाइ पुराने रोड के उखेड़ियो वियो, जंहिं सबब हिन रोड तां गुज़रंदड़ सवें गाड़ियों और उन्हनि में सफ़र कंदड़ मुसाफ़िर परेशानियों में वठिजी विया आहिनि। रोड ते पियल पत्थर गाड़ियों की अच वञ करे रोड तां गायब थी विया आहिनि ऐं भरा तौर पियल मिट्टी उॾामण करे फैज़गंज जी हदन में मौजूद लखें रुपयनि जी मालियत जा बाग ऐं ॿियनि फसलुनि खे तमामु वॾो कापारी धक लॻो आहे, जंहिं सबब हर साल ग़रीब हारियुनि जो करोड़े रुपयनि जो नुक़सान थी रहियो आहे। ऐं ॿिए पासे रोड के आसपास ॿिन्ही किनारनि ते रहंदड़ घरनि में माण्हू मुख़्तलिफ़ साह ऐं चमड़ी जी बीमारियुनि में वठिजी विया आहिनि। रोड की ख़स्ता हालत हुअण करे रोज़ानो केतिरियूं ई गाड़ियूं ख़राब थियो वञनि, जंहिं सबब सफ़र कंदड़ मर्द औरतूं ऐं मासूम ॿारड़ा 2-2 ॾींहं रोड ते विल में गुज़ारण ते मजबूर आहिनि। 24 कलाक ट्रैफिक हलण जे करे मिट्टी जे बचियल रोड में वॾा खॾा पइजी विया आहिनि, जंहिं करे हादसा रोज़ जो मामूल बणिजी विया आहिनि। 2 सालनि दौरान थींदड़ रोड हादसनि में 100 खां वधीक माण्हू पंहिंजूं क़ीमती जानियूं विञाए चुका आहिनि, जंहिंमें मशहूरी बिरादरी के एक ही खानदान जा 3 माण्हू पिण शामिल आहिनि। जॾहिं त केतिरा ई माण्हू हादसनि करे अपाहिज ऐं माज़ूर पिण बणिजी विया आहिनि। भाई तो अवाम वॾो परेशान आहे, हिते न फसल थो थिए पियो, न ही कल गोवंटी ट्रक इहे वीचारा लालू अलाए काॾो आया आहिनि, बोॾिया सतायल वीचारा इहे कलो का हिते जेको सो परेशान वेठा आहिनि थिया। रोड न हुजण जे करे माना हितां जो अवाम ॾाढो परेशान आहे। नवाब शाह ऐं खैरपुर ताईं जेको माना वॾी हालत ख़राबु आहे, जंहिंजे करे असां हली कोन था सघूं पिया रोड ते। पके शहर जे अचण वञण जे लाइ बि असांखे हितां धूड़ जो मुआइनो करिणो थो पए, प्लस हिन सां गॾु असांखे जे नवाब शाह जा काॾे बि वञिणो थो पए त असां हुनजो बाईपास वञूं। बाईपास हितां खां 20 किलोमीटर परे आहे, जंहिंजे करे असांखे उनजे लाइ दुश्वारी पेश थियनि थियूं। सो महिरबानी करे असां गवर्नमेंट खे अपील था कयूं त रोड जी जल्द में जल्द हालत ठीक कई वञे। ही मुझे ख्याल में हाणे मौत जी गुज़रगाह बणिजी वियो आहे, जेको मुख़्तलिफ़ माण्हू जे गाड़ियूं इतां गुज़रनि थियूं। 100 खां वधीक इंसानी जानियूं ज़ाया थी चुकियूं आहिनि। उन खां सवाइ मां तव्हांखे ॿुधायां त हिते रोड जे मथां कारपेट न थियण जे करे जेके पत्थर पियल हुया, गाॾियुनि जी मुसलसल अच वञ जे करे उहे हितां रोड तां उॾामी विया आहिनि। हाणे सिर्फ़ु मिट्टी पई थी उॾामे ऐं माण्हू घरां जेकॾहिं काॾे वञण लाइ तयारु थी निकिरे थो त जिते पहुचे थो उते केरु सुञाणण लाइ तयारु कोन्हे थी, आख़िर आहे केरु जेको आयो आहे असांजे फैज़गंज जी हदूं जितां शुरू थियनि थियूं। अवामी हुकूमत मां ईअं चवंदुमि, अवामी हुकूमत खे वोट न ॾियण जे करे फैज़गंज जी अवाम खे इहा सज़ा थी ॾिनी वञे त आख़िर उन्हनि पीपुल्स पार्टी खे वोट छो न ॾिनो। ऐं मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त हितां जा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि हितां जी वोट वठी विया आहिनि, अॼु ॾींहं ताईं फैज़गंज जो हिकिड़ो ख़सीस दौरो बि न करे सघिया आहिनि। फैज़गंज जी अवाम जा मसइला त पंहिंजी जॻह ते रहिया। लोकल इंतज़ामिया में फैज़गंज जी मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां, एॾी हालत आहे जो हिते बननि ते पुलियूं ठाहे उन्हनि जा पैसा हड़प था कनि। का ग़रीब माण्हू खे 1 रुपयो ॾियण जे लाइ तयारु न आहिनि। रोड रस्ता उखड़ी विया आहिनि ऐं सॼो निज़ाम जेको आहे फैज़गंज जो अलाह जे सहारे पियो हले ऐं उनखे केर बि ॾिसण लाइ तयारु कोन्हे को। ऐं फैज़गंज जी अवाम जे लाइ वधि मां वधि जेको आज़ार आहे उहो हिन मेरठ नेशनल हाईवे जो आहे। ऐं महिरबानी करे मां आला हुक्मराननि खां रोड्स जे मिनिस्टर खे चवां थो, चंद क़दमनि जी दूरी ते तव्हांजो पंहिंजो घर आहे, उते घर घर में रोड ठाहियो था त फैज़गंज जी अवाम तव्हांजो कहिड़ो ॾोह कयो। रोड जे कम बंदि हुअण ख़िलाफ़ सियासी समाजी धुरनि ऐं शहरियुनि पारां केतिरा भेरा एहतजाजी मुज़ाहिरा ऐं धरना हणी रोड ब्लॉक करे शटर बंदि हड़तालूं पिण कयूं वयूं, पर कामोरनि जे कननि ते अलाए छो जूं बि न चुरी। फैज़गंज जी अवाम ऐं ॿियनि माण्हुनि जे सुख लाइ ठहंदड़ ही रोड उन्हनि जे सुख बदिरां मौत जी गुज़रगाह बणिजी वियो आहे। न फ़क़ति एतिरो, पर रोड ख़राबु हुअण सबबि गाॾियूं आहिस्ता सफ़र कनि थियूं, जंहिं बाहिस हर राति मोटरसाइकिलूं फुरण ऐं ईंदड़ वेंदड़ गाॾियुनि खां फुर करण ऐं माण्हुनि खे अगवा करण जा वाक़िया रोज़ जो मामूल बणियल आहिनि, जंहिं करे फैज़गंज जो अवाम बिटे अज़ाब में फाथल आहे। तोड़े जो तालको फैज़गंज वॾे वज़ीर सैयद कायम अली शाह जे अबाणी ज़िले खैरपुर मीरस में मौजूदु आहे ऐं रोड्स मिनिस्टर जा घर सिर्फ़ु चंद किलोमीटर जे मुफ़ासिले ते आहिनि। पोइ 2 सालनि खां फैज़गंज जी अवाम खे अलाए कहिड़े गुनाह जी सज़ा ॾिनी पई वञे। कैमरामैन बिशारत चांग सां गॾु इरफान चांग, सिंध टीवी न्यूज़, फैज़गंज।